बलदियात जे हवाले सां जेका असांजी पार्टी जी पॉलिसी आहे उहा माण्हू इहा सम्झनि पिया, हिते असांजा लोकल माण्हू बि इहे सम्झनि पिया त असां पीपल्स पार्टी सां इत्यादी आहियूं ऐं पीपल्स पार्टी सां इत्यादी थियण जे करे असां मैदान में कोन पिया लहूं या उन्हनि सां अलायंस में लहूं पिया। त इन ॻाल्हि जी आउं वज़ाहत कंदो हलां त ईअं कोन्हे। असांजो जेको अलायंस आहे उहो मरकज़ी सतह ते आहे, लेकिन लोकल सतह ते असां बलदियात में मैदान में आहियूं ऐं असां सां माण्हू राब्ते में आहिनि ऐं असां हिते जी जेको प्रोग्रेसिव क़ुवतूं आहिनि, जेके क़ौम परस्त क़ुवतूं आहिनि, जेके वतन परस्त क़ुवतूं आहिनि, उन्हनि सां असीं राब्ते में आहियूं ऐं असां मिली करे हिकिड़ो अलायंस बनाइण जी पोजीशन में अची चुका आहियूं। तक़रीबन इनशाला असां जल्दी अलायंस जो ऐलान कंदासीं। अच्छा, ॿियो तव्हां खां इहा गुज़ारिश आहे त मलीर सदब कयूं था, पंहिंजा लोकल माण्हू बि आहियूं, सॼो कुझु करियूं था, त उहे जेके बर्निंग इशूज़ आहिनि उहे तव्हांजी नज़र में कहिड़ा आहिनि ऐं उनजो छा हल आहे? साईं मलीर जेको आहे आउं सम्झां थो त मुकमल मसाइलिस्तान आहे। को हिकिड़ो बर्निंग इशू न आहे जंहिं ते ॻाल्हायूं पाण। पहिरियों टाउन जो इशू हुजे, मलीर एक्सप्रेस वे जो इशू हुजे, हिते ज़मीननि ते वालार जो इशू हुजे, हिते ज़मीननि जी जेका 30 साल लीज़ ख़तमु थी पई उन्हनि जी रेनोवेशन जो मसइलो हुजे, पाणी जो मसइलो हुजे, हिन खां अलावा हेल्थ जो, एजुकेशन जो, तक़रीबन आउं सम्झां थो इंफ्रास्ट्रक्चर जो मसइलो आहे। तमामु बर्निंग इशूज़ जेके जेके आउं सम्झां थो को अहिड़ो इशू कोन्हे जेको सॉल्व थियल हुजे। इशू ई इशूज़ आहिनि। कई इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते पीअण जो पाणी कोन्हे। हींअर मैदान में मसइलो थियो, गैस्ट्रो फैलिजी वियो। ऐं जेको आहे इन खां अलावा जेके मलीर जा शहरी इलाइक़ा आहिनि, गुलशन अदीद आहे, उते पाणी जी खोट आहे, पिपरी में पाणी जी खोट आहे, एजुकेशन खां असां बिल्कुलु महरूम आहियूं। कई बर्निंग इशूज़ आहिनि। असीं चाहियूं था त को अहिड़ो अलायंस बणिजे जेके इन्हनि मसइलनि खे हल करण जे लाइ अमली उपाउ वठे। अच्छा, ही पंहिंजो जून जुलाई में बलदियाती इलेक्शन्स आहिनि ऐं अञा ताईं को पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में लोकल को अलायंस या लोकल एक्टिविस्ट जेके आहिनि उहे को नुमाया थी साम्हूं न आया आहिनि ऐं लॻे थो त का तयारी बि कोन पई थिए। त उन में तव्हांजी एज़ ए पॉलिटिकल लीडर हितां जे रहवासी हवाले सां कहिड़ी तयारी आहे? असांजो जेको हिते मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि, मुख़्तलिफ़ हिते अलायंसिस आहिनि समाजी हवाले सां, जेके हिन एरिया में एक्टिव आहिनि उहे सभु राब्ते में आहिनि। असां अञा पंहिंजी पॉलिसी ज़ाहिर कोन कई आहे, असां पंहिंजा चहिरा अञा ज़ाहिर कोन कया आहिनि। असांजी ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं इनशाला असीं हर यूसी में पंहिंजा उमेदवार आणींदासीं ऐं बाक़ाइदा मुक़ाबिलो कंदासीं। असां ईअं न आहे जो घर वेठा आहियूं ऐं असांजी का तयारी कोन्हे। लाज़मी न आहे हर ॻाल्हि खे माण्हू मीडिया ते जेको आहे हर वक़्तु शेयर करे। कुझु चीज़ूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जिन खे माण्हू वक़्तु अचण ते ज़ाहिर कंदो आहे ऐं इनशाला वक़्तु अचण ते उहे ज़ाहिर थींदियूं। अच्छा, हिते मलीर में मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ हवालनि सां बैरिया टाउन जो इशू थींदो रहियो आहे ऐं एहतजाज बि थींदा रहिया आहिनि, धरणा थिया, वॾा मामला थिया, हेॾा होॾा आहियूं। वरी बि हींअर जेको आहे उहो लेआउट प्लान जेको आहे MDA जे हवाले सां DC हिते जेको आहे जारी करे उनखे रवानो कयो आहे। उन में लोकल माण्हू जूं ज़मीनूं आयूं आहिनि। थोरो महिरबानी करे इन जो पस मंज़र ॿुधाईंदो त इहो इशू आहे छा, केतिरी ज़मीन हिन खे DH खे बैरिया टाउन खे मिली आहे ऐं केतिरी वरी जेका लेआउट में अचे पई ऐं उन जेके सुप्रीम कोर्ट रद्द कई हुई ज़मीन उन ते खां पोइ वरी उन ते जेको फाइन लॻायो हो उन जो सॼो थोरो पस मंज़र मुख़्तसिर ॿुधाईंदो? जी, उहो ईअं आहे त ही जेको बैरिया टाउन खे सुप्रीम कोर्ट जेको ज़मीन एलोकेट कयो आहे हू तक़रीबन 16,800 एकड़ आहे। पर बैरिया टाउन हिन वक़्तु 40,000 खां बि प्लस ज़मीन ते कब्ज़ो करे वेठो आहे ऐं हुन ते जेको ज़ुल्म जेको सितम इहो आहे त जेको 16,800 एकड़ ज़मीन आहे हुन में 1,425 एकड़ सर्वी मोरूसी लैंड आहे, जंहिंजो बैरिया टाउन कंहिं बि ज़मीनदार सां सौदो कोन कयो आहे, बल्कि उन 1,425 एकड़ ते तक़रीबन आउं सम्झां थो 80% ज़मीन ते हू कब्ज़ो करे चुको आहे ऐं कब्ज़ो करण खां पोइ उन कंहिं बि ज़मीनदार खे उन जो मुआवज़ो पे कोन कयो आहे। हुन जे बावजूदि असांजे DC साहब हुनजो लेआउट पास करे MDA खे मोकिलियो आहे नक्शो पास करण जे लाइ त बैरिया टाउन जो नक्शो पास थिए ऐं जेका मोरूसी लैंड आहे जंहिंजा वारिस अॼु बि मौजूदु आहिनि, हुननि जो खातो उन्हनि जे नाले ते DC ऑफिस में मौजूदु आहे, उन जे बावजूदि बि DC उनजो लेआउट पास कराए नक्शो पास करण खां लाइ MDA खे मोकिले चुको आहे। इहा तमामु वॾी ज़्यादती आहे। हींअर जेका ज़मीन जा जेके बैरिया जे आसपास रेट हलनि पिया
हुन रेट जे हिसाब सां अगरि असीं 1000 एकड़ बि कैलकुलेट कयूं त हीअ 35 खां 40 अरब रुपए जो अमाउंट बणिजे थो, जेका हिते जे मक़ामी माण्हुनि जो पैसो आहे, मक़ामी माण्हुनि जो हुन ते हक़ु आहे। हुन ते जेको आहे बैरिया टाउन जेको पंहिंजी ज़मीन त ऑलरेडी कब्ज़ो करे चुका आहे, पर खाता बि जेके आहिनि माण्हुनि वटि पियल आहिनि। जॾहिं MDA उहो नक्शो पास कंदो त हू खाता बि बेकार थी वेंदा, ख़तमु थी वेंदा, ऐं हू डायरेक्ट जेको आहे जेको हिते जंहिं प्लाट ख़रीद कयो, जंहिं फ्लैट ख़रीद कयो, उनखे गवर्नमेंट लीज़ में मिली वेंदो। हाणे ज़्यादती ॾिसो, माण्हुनि जी नाले ते उहे ज़मीनियूं आहिनि, अॼु ॾींहं ताईं आहिनि। ऐं पाण बि उन्हनि में शामिलु आहियां। मूं वटि बि सोशल मीडिया ते शेयर कयो त मुंहिंजो 8 एकड़ जो मोरूसी लैंड पीस आहे, जेको आउं गबोलनि खां वरितो, जेके हुते मूंखे पाण ज़ाती तौर ते मालूम आहे त हू पाकिस्तान बणजण खां पहिरें जा उन्हनि वटि पेपर आहिनि। त ई ज़्यादती ज़ुल्म जेको आहे आउं सम्झां थो तमामु वॾी ज़्यादती आहे। ऐं पंहिंजे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे दोस्तनि जो थोराइतो आहियां, डॉक्टर कादिर मक्सी साहब जो थोराइतो आहियां, उन राब्तो कयो ऐं पंहिंजे डिविजनल प्रेसिडेंट ऐं पंहिंजे कादिर ख़ैर मोहम्मद मक्सी साहब खे ऐं पंहिंजे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट खे ऐं पंहिंजे मलीर जे नुमाइंदनि खे मूं वटि मोकिलियो आहे मालूमात वठण जे लाइ, ऐं उनजो थोराइतो आहियां। ऐं उन्हनि दोस्तनि खां, हिते जी कॉम्प्रेस धुरियनि खां, हिते जी वतन दोस्त धुरियनि खां ऐं इहो तवको रखां थो त हिन मामले में हिते जी मक़ामी माण्हुनि खे भरपूर साथ ॾींदा। जेको ज़्यादती ऐं ज़ुल्म हिते जे लोकल माण्हुनि सां थियो आहे, उन ज़्यादती जो अज़ालो कराइण में पंहिंजो किरदारु अदा कंदा। हिन खां अलावा ऐं सम्झां थो तक़रीबन 500 खां 600 एकड़ ज़मीन ॻोठनि जे नाले ते, जेका नक्शा अप्रूव थियल नक्शा आहिनि, उन्हनि जी बि ज़मीन आहे। उहो बि इन MDA जी नई लेआउट में शामिलु आहे, जंहिंमें लेआउट थियण खां पोइ उन्हनि ॻोठाणनि खे हितां खां ज़बरदस्ती खणायो वेंदो। ऐं जीअं माज़ी में थियो आहे, कई ॻोठ मुस्मार कया विया आहिनि, उनखे मुआवज़ो कोन मिलियो, वरी उहो ज़्यादती उन्हनि ॻोठनि सां थियण वारो आहे। ऐं सिंध जी कॉम्प्रेस धुरियनि खे, सिंध जी वतन दोस्त धुरियनि खे, जेके हिन पंहिंजे धरती सां मुहबत कनि था, उन्हनि ते आउं अपील थो कयां त हिन मामले में संजीदगी सां असांजो साथ ॾियनि ऐं इन्हनि जेका ज़मीन जेका पहिरें जेका कब्ज़ो थियल आहे, उन ज़मीन जो उन्हनि मालिकनि खे या त ज़मीन ॾियारनि या त उन्हनि खे उनजो जाइज़ मुआवज़ो ॾियारनि। अच्छा, लेआउट जेको MDA जो हिननि मोकिलियो आहे, उन लाइ वरी हुननि एतिराज़ घुराया आहिनि, उन्हनि ते तव्हां कहिड़ा एतिराज़ कया आहिनि? ऐं ईंदड़ जेका आहे हिन जे मुतलिक़ जेका ज़मीन जेका ॻोठाणनि जी ऐं तव्हांजी ऐं जेका सर्वे ज़मीननि कई आहे, त उन ते लाइ तव्हां कहिड़ो एक्शन खणणु चाहियो था, छा करणु चाहियो था? ॾिसो, असांजो सिंपल मुतालबो इहो आहे त या त ज़मीन जेका उन्हनि कब्ज़ो कयो आहे उहो असांखे वापसि कयो वञे। अगरि उन्हनि ते उन्हनि कंस्ट्रक्शन कई आहे, उन्हनि खे ज़रूरत आहे त जेको मार्केट रेट आहे, उन मार्केट रेट जे हवाले सां असांखे असांजो मुआवज़ो ॾिनो वञे। ऐं जेके ॻोठनि, अगरि ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं ॾेई उन्हनि खे बाउंड्री करे उन्हनि खे हुते रहणु ॾिनो वञे, उन्हनि खे ज़बरदस्ती न खणायो वञे, असांजो इहो सिंपल मुतालबो आहे। ऐं बाक़ी जेके ॻोठनि खे जेके बैरिया टाउन जी टेरिटरी में अचनि था, उन्हनि जा रस्ता उन्हनि बंदि कया आहिनि, उनजो बिजली बंदि करे छॾियो, पाणी बंदि करे छॾियो, इहो ज़ुल्म ज़्यादतियुनि जो सिलसिलो बंदि कयो वञे। उहे माण्हू हिते हज़ारे सालनि खां रहनि था, उन्हनि जो हक़ु आहे पंहिंजी ॻोठनि ते, पंहिंजी बनियनि ते, पंहिंजे घरनि ते। उन्हनि खे उहो जेके उन्हनि रस्ता बंदि कया आहिनि, जेकी बिजली बंदि कयो, उन ॻोठनि जो पाणी बंदि कयो, उन्हनि खे फलफोर बहाल करे उन्हनि ॻोठनि खे हुते इज़त ऐं एतिराम सां रहणु ॾिनो वञे। अच्छा, इन मामले में तव्हां का लीगली प्रोसेस को कयो आहे, को नोटिस वग़ैरह को इन्हनि खे का ॻाल्हि चई आहे? बिल्कुलु, आउं बि लीगली नोटिस इन्हनि खे मोकिले छॾियो, पंहिंजो MDA खे, DC मलीर खे लीगल नोटिस आउं पंहिंजे तरफ़ां बि मोकिलियो आहे। ऐं बाक़ी ॻोठाणनि खे बि चयो आहे, उन्हनि ॻोठाणनि बि अलीदास गबोल ॻोठ वारनि जो मूंखे कंफर्म आहे त उन्हनि बि पंहिंजो एतिराज़ दाख़िल कयो, बाक़ी ॻोठ वारनि खे बि चयो आहे। ऐं बाक़ी जेके ज़मीनदार मूंसां राब्ते आहिनि उनखे बि फ़ोन करे ऐं चयो आहे त भई पंहिंजा एतिराज़ दाख़िल करायो। ऐं मुंहिंजी रिपोर्ट मुताबिक़ कई ॻोठाणनि ऐं कई ज़मीनदारनि पंहिंजो एतिराज़ूं जमा कया आहिनि।